माफ़ी तो करे रब उनके भी मोहलत दींदो आ। इन जो मकसद इहो न आहे त रब उन जे प्रकारन खां गाफ़िल न। रब जी पकड़ थींदी पर जे पकड़ थी तरी हूं राज रब तो फरमाए वल्लाह ला यहदिल कौम ज़ालिमीन। अल्लाह ताला ज़ालिमन जी कौम के हिदायत न ॾींदो आहे। जेको ज़ुल्म कंदो आहे न उन जे दिल ते पर्दा चढ़ी वेंदा आहिनि। ॾींहों ॾींहुं ज़ुल्म वधाईंदो वेंदो उन जे अंदर मां बाज तरस हया निकिरंदो वेंदो। जीअं ज़ुल्म कंदो तीअं उन जी दिल सख़्त थींदी वेंदी। उनखे हिदायत न मिलंदी छो त रब उनखे नंबर करणो चाहे। वल्लाह ला युहिब्बु ज़ालिमीन। जेके ज़ुल्म करण वारा आहिनि अल्लाह उन्हनि खे कॾहिं बि नथो चाहे। रब खे कॾहिं बि उहे नथा वणनि जेके ज़ुल्म करण वारा आहिनि। क़ुर तो फरमाए वबिअस मस्वा ज़ालिमीन। जेके ज़ुल्म करण वारा आहिनि उन्हनि जे लाइ बुरो ठिकानो आहे, बुरी जाइ आहे, बुरो अल्लाह ताला उन्हनि जे मोटण जो मकाम जोड़े रखियो आहे। अॼु न सुभाणे, सुभाणे न परीहं ज़रूर उन बुरी जाइ ते उनखे टिकायो वेंदो। जेके ज़ुल्म था कनि इन्नी उरीदु अन तबूअ बिइस्मी व इस्मिका फतकून मिन अस्हाबिन नार व ज़ालिक जज़ाउ ज़ालिमीन। मुझा दोस्तों हज़रत आदम जे ॿिन पुटनि हिकिड़े ज़ुल्म कयो, ॿिए खे नाहक क़त्ल कयई त उहो पियो चवे त मुंहिंजो इरादो आहे त मुंहिंजे गुनाह खे ऐं पंहिंजे गुनाह खे तूं पंहिंजे मथां खण। पंहिंजो गुनाह बि मुंहिंजो गुनाह बि तुंहिंजे मथां आहे। पोइ जे तूं ज़ुल्म कंदे मूंखे क़त्ल कंदे फतकून मिन अस्हाबिन नार। क़त्ल करण वारो ज़ुल्म करण वारो यकीनन जहन्नमी आहे। व ज़ालिक जज़ाउ ज़ालिमीन। ज़ालिमन जो बदलो ई जहन्नम आहे। ज़ालिमन जो ठिकाणो ई दोज़ख जी बाहि आहे। वल्लाहु अअलम बिज़्ज़ालिमीन। जेके ज़ुल्म करण वारा आहिनि अल्लाह उन्हनि खे चङी तरह ॼाणे। रब का उन्हनि जो किरदार लिखल नहीं। अल्लाह फरमाए तो फला तकुद बाद ज़िक्रा मअल कौम ज़ालिमीन। ए फकीरो नसीहत ॿुधो, चङी मजलिस में वेहो, को हितों थी तव्हां ज़ालिमन सां गॾिजी न वेहिजो, ज़ालिमन सां यारी न रखिजो, ज़ालिमन सां संगत न रखिजो, छो त ज़ालिमन जो ठिकाणो जहन्नम जी बाहि आहे। ज़ालिमन जे उन ॾाढ मुर्सी ते उन्हनि जे दौलत ऐं पैसे जे नशे में जो कुझु उहे कदम खणनि था उन्हनि खे ॾिसी तव्हां ईअं न सम्झिजो त इन्हनि खे रब छॾे ॾींदो, इन्हनि खे रब हिसाब न वठंदो, पर तव्हां ॾिसंदो त जल्द इहे ज़ालिम रब जी पकड़ में ईंदा। ए मोमिनो मां रब जो हुकुम ॾियां त तव्हां ज़ालिमन सां यारी न रखिजो, ज़ालिमन सां गॾिजी न वेहिजो। रुगे यज़ीद ज़ालिम त कोन हुयो न, रुगे इब्न ज़ियाद ज़ालिम न हुयो, रुगे उमर बिन साद ज़ालिम न हुयो, बराबर शिमर भी ज़ालिम हुयो, इब्न साद भी ज़ालिम हुयो, पर अॼु उहो भी ज़ालिम आहे जेको ग़रीबन जा हक़ थो खाए, जेको नबी जे दीन जो थाड़ेल इहो भी ज़ालिम आहे,
जेको अज भी गरीबन के ईज़ाए जो इहो भी ज़ालिम जेको अज परावा रास्ता थो रोके इहो भी ज़ालिम जेको कंहिंजो पानी जो बंद करे इहो भी ज़ालिम जेको गरीबन मिस्कीनन सा ॾाढ चोनी थो ॾेखारे इहो भी ज़ालिम जेको परावा हक़दारन जा हक़ थो खाई वञे इहो भी ज़ालिम जेको नबी जे दीन जी भञ कड़ी थो करे इहो भी ज़ालिम पर ॿुधो 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 जेको ज़ालिम जो साथ ॾिए उहो भी ज़ालिम जेको ज़ालिम के सोच दे उहो भी ज़ालिम अज घणा माण्हू अहिड़ा भी पैदा थिया आहिनि जेके चवंदा यज़ीद सुठो हुयो यज़ीद रज़ी अल्लाह अन्हु हुयो यज़ीद रहमतुल्लाह अलैहि हुयो माज़अल्लाह यज़ीद के सुठो था सॾनि ज़ालिम जी पुठ भराई था कनि चओ त इहे भी ज़ालिम इहे भी जेके यज़ीद जा साथी आहिनि चओ इहे भी जेके यज़ीद जी पुश्त पनाही था कनि इहे भी मां त मुल्ले जी हिकिड़ी तकरीर मुंहिंजे नेट में के मोकिली मूं ॾिठी ॾाढी वॾी टिखी हुजेसि ख़ुदा ॼाणे थो मुंहिंजी दिलि खे एतिरी तकलीफ़ पहुती मूं चयो मूं जे साम्हूं इहो मुल्लो अचे न बंदूक हिकिड़ी हणां जब यजीद कोई खराब बंदा तो नहीं यजीद तो कोई खराब नहीं यजीद को रज़ी अल्लाह ताला अन्हु कह सकते हैं यजीद अमीरुल मोमिनीन था मुझे थुक ही घणी थी मुझे सामू हुजी न तो को किलाशन को जो बस्त जो हणा है सीने में तो जिगर जेड़ा बे पासो निकरी मुखे इमाम हुसैन सा प्यार करबला जो शहीदन सा प्यार देखो उन्हनि जो दुश्मन मां उन्हनि जो दुश्मन देखो यजीद के ऐं कूफे वारनि उन्हनि खबीसन के सुठो सॾे थो मां उन्हनि जो बि दुश्मन ऐं जेको नबी जे यारनि खे घटि वधि थो ॻाल्हाए नबी जे असहाबनि खे तो नाशाइस्ता लफ़्ज़ ॻाल्हाए चओ इहो बि ज़ालिम जेको अबू बकर के तो घटि वधि ॻाल्हाए चओ इहो बि जेको हज़रत उमर के तो घटि वधि ॻाल्हाए चओ इहो बि जेको हज़रत उस्मान के तो नाशाइस्ता लफ़्ज़ ॻाल्हाए चओ जेको मौला अली के तो नाशाइस्ता चवे ना मुनासिब लफ़्ज़ तो उन्हनि जे शान में चए चओ त इहो बि असां उन्हनि खां बि बेज़ार आहियूं जेको नबी जी कुंवार मुस्तफा करीम की रानी घर दयाणी अम्मा आयशा सिद्दीका साइण रज़ी अल्लाह ताला अन्हा के देखो घटि थो ॻाल्हाए असां उन सां बि दुश्मनी असां कॾहिं बि उन सां प्यार न रखंदासीं असांजो प्यार आहे मुस्तफा जे घराणे सां असांजो प्यार आहे नबी जे आल बैतन सां असांजो प्यार आहे चइनि यारनि सां नबी जे सभिनी असां हिकिड़ी ॻाल्हि चवां यादि रखंदो जे यादि रखो दिलि ते लिखो त मां चवां न त न चवां सॼी ज़िंदगी यादि रखंदो असांजी हिकिड़ी अखि पंजतन पाक जी मोहब्बत असांजी ॿी अखि चइनि यारनि जी मोहब्बत जेके चइनि यारनि सां मोहब्बत न आहे जेके पंजतन पाकनि सां मोहब्बत न आहे इनखे ॿई अखियूं न आहिनि जेके ॿ अखियूं न हुजनि उनखे छा चवंदा आहियो ॻाल्हायो इहो अंधो जेके चइनि यारनि सां मोहब्बत न आहे पंजतन पाकनि सां मोहब्बत न आहे चओ इहो ऐं जेके पंजतन सां त मोहब्बत आहे पर नबी जे यारनि सां मोहब्बत न आहे इनखे हिकिड़ी अखि आहे ॿी कान्हे जेके हिकिड़ी अखि हुजे ॿी न हुजे उनखे छा चवंदा ॻाल्हाए वठिजो छा ऐं जेको असहाबनि सां मोहब्बत रखे असहाबनि जो सिपाह पाण खे सॾाए
नबी जे आल बैतन सां बुग़्ज़ रखे, नबी जे आल बैतन जे दुश्मन यज़ीद सां यारी रखे, इहो वरी ॿी अख खां काणो आहे। चओ योग वो असां न हंधा आहियूं न काणा आहियूं, रब असां सुन्ननि खे बाखियूं ॾियूं। जेके ॿिनी अखियुनि वारा आहियो हथ मथे खणो। ॿई अखियूं आहिनि? रात्रि जी बाज़ार आहे न, काणो लॻियो बाज़ार मंझां काणो, हीअं हिकिड़ी अख न पियो ॾिसे, हीअं लॻियो वियो माशाअल्लाह दुकान खुलिया पिया आहिनि, सौदो ख़रीद फ़रोख्त हले पई, हिकिड़ो पासो ॾिसंदो वियो, दिलि में सोचे बाज़ार त भली आहे पर अथसि हिकिड़ो पासो। वरी परियों मोटियो त हाणे हे पासो कोन पियो ॾिसे, वरी हेॾो ॾिसंदो पियो, जे सुभान अल्लाह अॻिणो हेॾो वेठा, हाणे लॾो खणी हेॾो वेठा। इहा न पियो सम्झे त इहा बाज़ार ॿिनी पासनि रौनक हुई, मां अख खां काणो आहियां, हिकिड़ो पासो ॾिसां पियो, ॿियो न पियो ॾिसां। आल बैतन सां मोहबत रखे ऐं नबी जे यारनि सां बुग़्ज़ रखे त इहो काणो आहे, काणो आहे। नबी जे यारनि सां मोहबत रखे, आल बैतन सां बुग़्ज़ रखे, या आल बैतन सां मोहबत रखे, नबी जे असहाबनि सां बुग़्ज़ रखे, इहो बि काणो आहे। ऐं जेको ॿिनी सां मोहबत रखे इहो सियाणो आहे, इहो राणो आहे, इहो जन्नत जो राणो आहे, इहो सियाणो आहे। सियाणा थींदो या काणा थींदो? राणा थींदो या काणा थींदो? हिकिड़ी ॿ हदीस ॿुधाया आहिनि नबी जे असहाबनि जे शान में, ईअं ॿुधंदव? चओ सल्लल्लाहु अलैहि सल्लल्लाहु अलैहि कंज़ुल उम्माल में रिवायत जिल्द 11 सफ़ो नंबर 573। यह रिवायत तारीख दिमश्क में इमाम इब्न असाकिर भी आंदिया, जिल्द 7 सफ़ो नंबर 118। हदीस जो रावी मुझो सैयदना इमाम हुसैन। हदीस मदीने वाले साईं जी ऐं रिवायत करण वारो इमाम हुसैन। ॿुधंदे अनिल हुसैन इब्न अली रज़ियल्लाहु अन्हु, इमाम हुसैन का रिवायत है। काल समेत जद्दी रसूलल्लाह सल्लल्लाहु अलैहि वसल्लम, इमाम हुसैन चयो मूं पंहिंजे नाना साईं मिठे मोहम्मद करीम खां ॿुधो, साईं यक़ूल ला तसुब्बू अबा बकर व उमर, अबू बकर ऐं उमर के घट वध न ॻाल्हायो। मदीने वाले फरमायो त अबू बकर ऐं उमर के घट वध न ॻाल्हायो। फइन्नहुमा सय्यदा कुहूल अहलिल जन्नत मिनल अव्वलीन वल आखिरीन इल्ला नबिय्यीन वल मुरसलीन। अबू बकर उमर जन्नत जे अथड़ोटन जा सरदार हुंदा, जन्नत जा सरदार, जन्नत जे अथड़ोटन जा सरदार हुंदा। रुगे मुंहिंजी उम्मत न पर अॻियूं पोयूं जेकी बि उम्मतूं आहिनि, सभिनी उम्मतुनि में नबीअनि रसूलनि खां सवाइ ॿिया जेकी बि अथड़ोट जन्नत ॾे वेंदा, सभिनी जा सरदार अबू बकर ऐं उमर।
नबी जन के जन्नत जो सरदार सदे इन चिब जे घट वध गालायो इन चिब जे चवण सा कुछ थी पवंदो हां अगते हदीस जा लफ्ज़ इमाम हुसैन तो फरमाए मुझे नाना साईं फरमायो वला तसुब्बुल हसन वल हुसैन फ इन्नमा सय्यदा शबाब अहलिल जन्नत मिनल अव्वलीन वल आखिरीन। साईं फरमाइन था हसन हुसैन के खटवत में गलायो ये अक्युन पोयन उम्मतुन मा जेकी बे जन्नत में वेंदा उन्हनि जन्नत जे जवानन जा सरदार हसन ऐं हुसैन। हां जेके चवंदा यजीद भलोड़ माण्हू हुयो यजीद सुठो माण्हू हुयो उहे यजीद सां वञो जाॾे यजीद वेंदो जिते यजीद वेंदो ता उन सां गॾु न वञो ऐं असां चऊं था त इमाम हसन ऐं हुसैन जन्नत जवाननि जा सरदार जे जन्नत जा सरदार हसन ऐं हुसैन हूंदा उन जन्नत में उहे वेंदा जेके हसन हुसैन सां प्यार रखण वारा जेके यजीद जा खैर ख़्वाह आहिनि न यजीद जा हॾ ॾोखी आहिनि ऐं यजीद के सुठड़ो ऐं चङड़ो था सॾनि पिया उहे यजीद सां गॾु वञनि जाॾे यजीद वेंदो। हा इमाम हुसैन जो दुश्मन यजीद ऐं इमाम हुसैन हिकिड़ी जाइ ते त गॾु कोन थींदा न रब वटि फ़ैसिलो त आहे न इंसाफ़ त आहे न मुंहिंजा दोस्तो जे जन्नत जो अल्लाह मोमिनन से वायदो कयो है उन जन्नतुन जो सरदार इमाम हसन हुसैन हुंदो उन जन्नत जे दुरोटन जो सरदार अबू बकर उमर हुंदो। तुझे करे जन्नत खपई न तो पो हसन हुसैन सां बि प्यार रखो त अबू बकर उमर उस्मान अली सभिनी सां हुसैन साजिद हुसैन कायद हुसैन हक जो इमाम आए हुसैन आला हुसैन बाला हुसैन हुसैन आली मकाम आए हुसैन साजे रखी मोहब्बत हुसैन साजे रखी मोहब्बत जन्नत उनिया में इनाम सुभान अल्लाह बेहेश्त उन्ने इनाम आए हुसैन साबिर हुसैन साबिर हुसैन हुसैन हक जो इमाम आए हुसैन कायद वो शरीयत वो तरीकत वो नबवी निज़ाम आए वो शरीयत वो तरीकत वो नबवी निज़ाम आए हुसैन साबिर हुसैन शाकिर हुसैन हक जो इमाम आहे
का भी ज़बान बंद न हुजे हिन नात ते ज़बान वो बंद कंदो जेको यज़ीदी वेंदो अल्लाह जो शुक्र आहे हिन दरवाज़े मां यज़ीदी हेॾे दाख़िल थिए हिते सब हुसैनी हिते सब हुसैन साबिर हुसैन शाकिर हुसैन हक जो हुसैन अजमल हुसैन अकमल हुसैन आमी मकाम आहे हुसैन साबिर हुसैन शाकिर हुसैन हक जो इमाम आहे कुलन ते नबीअ खयस ते कॾहिं संदसि सिर सुवार नेज़े कॾहिं कुलन ते नबीअ खयस ते कॾहिं संदसि सिर सुवार नेज़े मके मदीने कॾहिं त करबल मके मदीने ओ अलैहि सलाम आहे हुसैन साबिर हुसैन शाकिर हुसैन हक जो इमाम आहे हुसैन अजमल हुसैन अकमल कोई आली मकाम आहे कबूल पे कर मुलाई कर असुल खाए नबीअ जो नौकर